अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में असां मौजूदु आहियूं तव्हांजे लाइ। आऊं आहियां शफ़ीमंद लाखो ऐं जनाब हज़रत जन मूंसां गॾु आहिनि मुफ़्ती मोहम्मद हनीफ़ साहब। साईं वेलकम ऐं तव्हांजी इब्तिदा कंदासीं। मुफ़्ती साहब तिलावत कलाम पाक कंदो ऐं पोइ जेको आहे सो इंशाअल्लाह प्रोग्राम जो बाक़ाइदा वधीक इब्तिदा कंदासीं। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما إنا عرضنا الأمانة على السماوات والأرض والجبال فأبين أن يحملنها وأشفقن منها وحملها الإنسان إنه كان ظلوما جهولا ليعذب الله المنافقين والمنافقات والمشركين والمشركات ويتوب الله على المؤمنين والمؤمنات وكان الله غفورا رحيما माशाअल्लाह तबारक रहमान। साईं इंशाअल्लाह इब्तिदा तव्हां सां कयूं था त अल्लाह ताला त चाहे थो न त मुंहिंजा ॿाना जन्नत में वञनि, लेकिन हुन पंहिंजा हिकिड़ा कानून वज़ह कया आहिनि ऐं उनजे अंदरि अंदरि इंसाननि खे आज़माए थो। ऐं मालिक आहे छॾ छूट बि करे सघे थो, लेकिन ओवरऑल हू चाहे थो त जेको इंसान आहिनि मुंहिंजे कानूननि ते रही ऐं जन्नत में वञनि। बनी इसराईल वारा जेके हुआसीं अलाह जे कलाम खे ॿुधनि ई न पिया, क़ुर पढ़नि ई कोन पिया। हाणे जॾहिं क़ुर न पढ़ंदा, जेको उन्हनि जो किताब में क़ुर थो चवां त ज़ाहिर आहे त पोइ त जेको सो कोन थींदो। पोइ अलाह ताला उन्हनि जे मथां पहाड़ खड़ो कयो, जिब्राइल खे ॾिनई ऐं उनखे पक थींदी त पुछऊंसीं बसि माफ़ी ॾे, छा कयूं? बल्कि उहो अचे थो हदीसुनि में त जॾहिं सजदे में किरी पिया अलाह ॼाण त हीअं मथे पे निहारियऊं त किरी न पए, ऐं अॼु ताईं बि सजदे में उहो हीअं थोरो ई अखि मथे करणु हुननि जी अञा ताईं हले पई थी। सो पुछऊंसीं छा कयूं? त पोइ अलाह ताला इहे ई चइनि जेको ख़ुज़ू मां अतई नाकुम बि कुवतियूं वज़कुरू माफ़ी लअल्लकुम तत्तक़ून। हाणे हिकिड़ी त इहा तत्तक़ून हिते माना बची वञूं, ऐं जेको रमज़ान शरीफ़ उन ॾींहुं तव्हां आयत पढ़ी उन में बि तत्तक़ून आहे। ॿियो वरी आहे त जेको इहो मुतक़ी आहिनि, जेकॾहिं उनखे शैतान जे छुहे थो तज़क्करू फ़ैज़ा मुबसिरू। इन टिनी आयतुनि खे इन तक़वा जे लिहाज़ सां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर पाक खे ॿाननि जी हिदायत जे लाइ नाज़िल कयो। क़ुर पाक इंसाननि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जी मारिफत हासिल करे दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबियुनि माइण जो नालो आहे। क़ुर पाक को किताब इन लाइ नाहे त उनखे जीअं असांजे माण्हुनि वज़ीफ़नि ऐं तावीज़नि ऐं पंहिंजी दुनिया जे मक़ासिद लाइ वरितो आहे। क़ुर पाक अल्लाह तबारक व ताला जो कलाम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि सां गुफ़्तगू फरमाई आहे। पहिरीं आयत मुबारक आहे सूरत बक़रा जी, जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि ते जेका मुस्लिम कम्यूनिटी आहे, मुस्लमाननि, उन्हनि ते एहसान कंदे फरमायो आहे, ए ईमान वारो कुतिबा अलैकुमुस सियाम, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि ईअं जीअं तव्हां खां पहिरियनि ते फ़र्ज़ कया विया। छो त पहिरियां जेके हा उहे बि समावी किताबनि खे मञनि पिया, यहूदी ईसाई। यहूदियुनि वटि जेको किताब मारूफ़ आहे उहो तौरात आहे, ऐं ईसाइनि खे जेको मारूफ़ किताब मिलियो इंजील आहे। आम तौर ते इहो चयो वेंदो आहे त आसमानी किताब घणा आहिनि। पोइ आसमानी किताब घणा आहिनि उनजे कारण जवाबु फिलफोर उमूमन माण्हू ॾींदा आहिनि 4 आहिनि, पर ईअं कोन्हे। आसमानी किताब तमामु घणा आहिनि, उन्हनि में मशहूरु ऐं वॾा किताब 4 आहिनि।
छो त अल्लाह रब्बुल आलमीन सूरत आला में फरमायो सुहफ़ इब्राहिम व मूसा, इब्राहिम अलैहिस्सलाम खे असां सहीफ़ा ॾिनासीं, मूसा अलैहिस्सलाम खे बि पहिरियां तौरात खां पहिरियां असां हुनखे सहीफ़ा ॾिनासीं। त लिहाज़ा आसमानी किताबनि जो तादाद अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणे थो, केतिरा ई किताब आहिनि, लेकिन उन्हनि में मारूफ़ ऐं मशहूर वॾा किताब 4 आहिनि। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता तमामु घणा आहिनि, लेकिन उन्हनि में वॾा फ़रिश्ता 4 आहिनि, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम, हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम, हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम ऐं हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम। तौरात हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बारी ताला तूर सीना जबल ते ॾिनो, जॾहिं फरमाईस त तूं 30 ॾींहंनि जे लाइ अचु। पोइ वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम हम कलाम थियण जे लाइ जॾहिं मिसवाक करे वियो, बारी ताला फरमायोसि त हाणे वरी 10 ॾींहं ॿिया बि लॻाए ऐं 40 पूरा करे पोइ अचु। पोइ जॾहिं बारी ताला किताब ॾिनो ऐं उहो तख़्तिन जी सूरत में हो, तौरात जी सिफ़त आहे किताबुल्लाह, इंजील जी सिफ़त आहे किताबुल्लाह ऐं क़ुर पाक जी सिफ़त आहे कलामुल्लाह, इहो अलाह जो कलाम आहे। ॿिया किताब किताबी सूरत में नाज़िल थिया, क़ुर पाक अलाह तबारक व तआला अल्फाज़नि जी सूरत में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जन खे हज़रत जिब्राईल अमीन जे वास्ते सां ॾिनो। त कुतिबा अलैकुमुस सियाम, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, जीअं पहिरियनि खे कया ॾिना विया। जीअं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी शरीयत ऐं उम्मत ते रोज़ा हुया, हर महीने जा 13, 14, 15 अयामुल बीद जा रोज़ा, ऐं अहिड़े नमूने सां बाद शरीयतुनि में हिकिड़े ॾींहुं रोज़ो, ॿिए ॾींहुं मोकल, वरी 3 ॾींहं रोज़ो, ईअं हुयो। लेकिन हिन उम्मत खे बारी ताला रोज़ा ॾिना रमज़ान जे मुकमल महीने जा। इन जे करे फरमाई त तव्हां खां पहिरियनि खे बि ॾिना विया। ऐं मक़सदु छा आहे, रोज़े जो फ़लसफ़ो छा आहे, रोज़े जो असुलु ॾियण जो मक़सूदु छा आहे, लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां मुत्तक़ी थियो, तव्हां जहन्नम जी बाहि खां बची वञो, तव्हां चङा थी वञो ऐं अल्लाह जा जेके मतलूब माना आहिनि उन्हनि वांगुरु थी पओ। ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन सूरत आराफ़ जे अंदरि, सूरत आराफ़ जी तरतीब जे लिहाज़ सां नंबर आहे 7, आयत नंबर 171 में फरमाई व इज़ नतक़नल जबल फ़ौक़हुम कअन्नहु ज़ुल्लह। अल्लाह रब्बुल आलमीन बनी इसराईलनि जो ज़िक्र क़ुर पाक में सूरत बक़रा जे अंदरि गाहे बगाहे ॿियनि सूरतुनि में फरमायो आहे। ऐं इन्हनि में शरारतूं ॾाढियूं, पंहिंजनि नबियनि खां हरू भरू उल्टा सिधा सुवाल कंदा, बेमक़सद सुवाल। पोइ जॾहिं हिननि नाफ़रमानी कई, अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्राईल अमीन खे हुकुम कयो त इहो तूर जबल खणी हिननि जे मथां विझ। ऐं जॾहिं तूर जबल खे ईअं जीअं न कुकड़नि जो खारो खणबो आहे, खणी हिननि जे मथां कयईं ऐं वठी ॾिठऊं त वठी दाऊं कयूं। पोइ पहिरियां ईअं रुकू में थिया, पोइ सजदे में थिया, पोइ झुकी वरी हीअं टेढ़ी अख सां ॾिसनि पिया। त अल्लाह तबारक व तआला हिननि जो वरी बि रहम फरमायो, उनजो ज़िक्र फरमाई व इज़ नतक़नल जबल फ़ौक़हुम, जॾहिं असां पहाड़ खे तव्हांजे मथां खां वरी बि हटायोसीं ऐं जॾहिं तव्हांजे मथां मुंतकिल करे ऐं खड़ो कयोसीं, हुयो कीअं कअन्नहु ज़ुल्ल, ईअं जीअं हिकिड़ो बादल या सायो ईअं हूंदो आहे। वज़न्नहु, ऐं उन्हनि यकीन कयो, ज़न हिते ज़न जी माना न यकीन जी माना, उन्हनि खे यकीन थी पियो अन्नहु वाक़िउम बिहिम, त हाणे इहो इन्हनि जे मथां पवंदो ज़रूरु। त पोइ जॾहिं हिननि वठी करे दाहूं कयूं, अलाह त गफ़ूर रहीम आहिनि, अलाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि जी तौबा खे क़बूल फरमाइनि। फरमाई जेकॾहिं वाक़ई तव्हां मञो था त पोइ हुकुम ही आहे ख़ुज़ू मा आतैनाकुम, जेको मूं तव्हांखे किताब तौरात ॾिनो आहे तव्हां हिनखे मज़बूती सां पकड़ियो। बिक़ुवतिन, मज़बूती सां पकड़ण मां मुराद छा आहे, इनखे अमली तौर ते वठो ऐं जेके अहकाम आहिनि उन्हनि ते अमल कयो। वज़कुरू मा फ़ीहि, ऐं जेको कुझु हिन में आहे उनखे तव्हां पंहिंजे अमल में आणियो ऐं उनखे यादि कयो, उनखे सम्झो, सम्झी अमली ज़िंदगी में अपनायो। मक़सदु छा आहे, फ़ाइदो छा थींदो, इहो सभु कुझु करण जो मतलूब छा आहे, लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां बची वञो, तव्हां मुत्तक़ी थी पओ, तव्हां परहेज़गार थी पओ। उन खां पोइ ॿी जॻह ते रब्बुल आलमीन ब्रेक खां पोइ ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ हिन ॿी आयत खे पढ़ंदासीं इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में तव्हांखे वरी भली कार चऊं था। जी मुफ्ती साहब। मोहतरम नाज़रीन किराम, अल्लाह रब्बुल आलमीन ही क़ुर पाक जा मोती जेके असांजे अॻियां खोलिया आहिनि, इन्हनि में सूरत आराफ़ जी हीअ आयत नंबर बि वॾे गौर सां ॿुधण जहिड़ी आहे। बारी ताला फरमाया इन्नल लज़ीना तक़ौ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतानि तज़क्करू। परहेज़गार कहिड़ा माण्हू आहिनि,
जॾहिं उन्हनि खे शैतान का गुज़न का तकलीफ़ या का परेशानी या उन्हनि खे गुमराही जी राह ते आणण जी कोशिशि थो करे त उहे अचानक पंहिंजे रब खे यादि करे वरी हिदायत ते अची था वञनि। त अलाह तबारक व ताला हिननि आयतुनि सगोरनि में, जीअं पोइ आयत सगोरी तव्हां समात फरमाई, उन में रब्बुल आलमीन इहो फरमायो त असां हिननि खे चयोसीं त ख़ुज़ू मा आतैनाकुम बिक़ुव्वतिन, तव्हां हिननि खे वठो ऐं तव्हां त परहेज़गार थियो। रमज़ान मुबारक जे महीने में अलाह साईं क़ुरान नाज़िल फरमायो, उनज़िल फ़ीहिल क़ुरान। ऐं क़ुरान पाक छाजे करे नाज़िल थियो, वरी इन खे रमज़ान मुबारक सां मुनासिबत ॾेई वरी अलाह साईं हिन उम्मत ते हिकिड़ो एॾो वॾो अहसान कयो जो ॿिया जेके बि किताब आहिनि उन्हनि किताबनि जा हाफ़िज़ महदूद, इंजील जा हाफ़िज़ 3, तौरात जा हाफ़िज़ 2, लेकिन क़ुरान पाक जा हाफ़िज़ हज़ारनि में न लखनि में आहिनि। अलाह तबारक व ताला फरमायो त इन क़ुरान खे तव्हां ॿुधो सम्झो, कनु ॾेई करे ॿुधो। लिहाज़ा थोरी देरि पहिरियां साईं सां इन मामले ते ई गुफ़्तगू थी त साईं इहो आयो त रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो, इहो हक़ीक़त में तव्हां हिन खे आसान लफ़्ज़नि में हीअं सम्झो जीअं हिकिड़ो हारी आहे, उहो पंहिंजी ज़मीन खे ज़रख़ेज़ करण जे कारण हर ॾींदो, कीण ॾींदो, ऐं रोज़ो ईअं सम्झो त इंसान जे क़ल्ब जे मथां गुनाहनि ऐं जीअं ज़मीन में गंद गाह थिए थो, इन्हनि आलाइशुनि खे ख़तमु करण जे लाइ आहे। वरी राति जो जॾहिं तवजो सां क़ुरान ॿुधंदो, अमली नियत सां पढ़ंदो ऐं ॿुधंदो, त वरी उन में जेके बि बरकतूं आहिनि पोइ अलाह तबारक व ताला हुन जे क़ल्ब ते उन जा अनवारात आणींदो। त अलाह रब्बुल आलमीन हिननि ॿिन्हिनि आयतुनि में फरमायो आहे त तव्हां क़ुरान खे, यानी पहिरियुनि किताब क़ौमुनि जो बि हवालो ॾिनई ऐं उहो हवालो इन लाइ ॾिनई त ॾिसो हुननि खे बि असां किताब ॾिनोसीं, पोइ उन्हनि में जेका कजी ऐं टेढ़ापिन ऐं नाफ़रमानी थी उन्हनि जो अंजाम ॾिसो। मुस्लमानो, जेकॾहिं तव्हां बि पंहिंजे अज़ीम किताब खां मुंहुं फेरींदो ऐं तव्हां पंहिंजनि लिखियल किताबनि जे पोयां हलंदो ऐं चवंदो त हीअ किताब त असांजी सम्झ खां बालातर आहे, त पोइ जेको पहिरियुनि क़ौमुनि जो हाल थियो तव्हांजो बि इहो ई हाल थींदो। एतिरे ताईं जो अलाह रब्बुल आलमीन पंहिंजे रसूल मोहतरम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि फरमायो त ए मुंहिंजा पैगंबर, इन हाज़ल क़ुरान व इन्नहु लज़िक्रुन लक, ही क़ुरान तव्हां लाइ नसीहत आहे, ए पैगंबर तो लाइ नसीहत आहे, वली क़ौमिक, तव्हांजी उम्मत लाइ बि नसीहत आहे, ऐं तव्हांखे जुगाए त हिन खे तव्हां पढ़ो सम्झो ऐं तव्हां खां इन जे बारे में ज़रूरु पुछो वेंदो। त असुलु आहे क़ुरान पाक। हीउ प्रोग्राम बि अज़मत रमज़ान जे नाले सां को दर्से क़ुरान जो प्रोग्राम आहे ऐं निज क़ुरान तव्हांखे ॿुधाए थो वञे ऐं क़ुरान जा अल्फाज़ तव्हां ॾिसो था, उनजो तर्जुमो तव्हां ॿुधो था। मक़सूदु छा आहे त हीअ उम्मत जी वरी नशअत सानिया थिए, ऐं नशअत सानिया जेसि ताणी जो हीअ उम्मत तमस्सुक बिल क़ुरान न कंदी, अमली तौर ते, तेसि ताणी हीअ उम्मत वरी उथी कान सघंदी। हिन जे उथारण जो हिकु ई ज़रियो आहे त हिन खे वरी हिन क़ुरान जे ज़रिए सां बेदार कयो वञे। लिहाज़ा तव्हां सभु हिन क़ुरान जा दाई थी पओ, हिन खे ॿुधो सम्झो, वरी हिन खे आम करण जी कोशिशि कयो। अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। जज़ाकल्लाह साईं, वॾी महिरबानी। तंहिंजे करे जेकॾहिं केरु फेल थो थिए आख़िरत में, त उनजो जवाबु जेको अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिए थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वक़ाल रसूल या रब्बी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान। महजूर अचीसीं, मां छा कयां, मुंहिंजी क़ौम क़ुरान खे छॾे ॾिनो हो। महजूरा जो मतिलबु हूंदो आहे, हिजर करण जो मतिलबु आहे त हुनजे हलाल खे हलाल न सम्झणु, हुनजे हराम खे हराम न सम्झणु। ऐं ॿी जाइ ते जो मन आमन बिल क़ुरान, उनजो क़ुरान ते ईमान ई कोन्हे, जेको हुनजे हराम खे हराम नथो सम्झे, हुनजे हलाल खे हलाल नथो सम्झे। तंहिंजे करे इहे जहिड़े माण्हू जहन्नम में वेंदा त ईअं कोन चवंदा त असां हीअं थियो हीअं थियो, लफ़्ज़ इहे चवंदा कालू लव कुन्ना नस्मअ नअकिल मा कुन्ना फी असहाब सईद। जेकॾहिं असीं अलाह जे क़ुरान खे कनु ॾेई ॿुधी ऐं सम्झी पढ़ूं हा त असां जहन्नम में न वञूं हा। इन्हीअ जे करे क़ुरान खे सम्झी पढ़ण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हिदायत ॾिनी आहे। अन इब्न मसूद इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन तरतील व तदब्बुर म क़िल्लतिल क़ुरान अफ़ज़ल मिन सूरतिल क़ुरान म कसरत आहे। त जेकॾहिं तव्हां क़ुरान खे माना सां पढ़ंदो ऐं आस्ते आस्ते पढ़ंदो त इहो अफ़ज़ल आहे जो तव्हां तेज़ ख़तमु करे वठो बिना सम्झ जे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे जेके अरबी ज़बान आहिनि उन्हनि खे चवनि पिया त लम तफ़क़हल क़ुरान, जेको क़ुरान जेको 3 ॾींहंनि खां अॻु में क़ुरान जो ख़त्मो कंदो उन क़ुरान सम्झो ई कोन। माना ज़रूरी हो उन्हनि जे लाइ त छाकाणि अरबी दाना त जॾहिं पढ़ंदा उनखे माना ईंदी, पर जे तकड़ में पढ़ंदा त उहो थी सघे थो उन वक़्तु माना न अचे। तंहिंजे करे ॿिए लिखियो आहे ज़ाद माद में त बे अनल मक़सूद मिनल क़ुरान, क़ुरान आयो छाजे लाइ, जो मक़सदु आहे फ़हमहू
पहिरीं सम्झिजे, व तदब्बरहू उन ते अमल करण जी नियत कजे, व तफ़क़हू फी वल अमल बिही व तिलावतहू उनजी जेका तिलावत आहे, व हिफ़्ज़ु उनजो हिफ़्ज़ आहे, वसीलतुल इला मानी इन जी माना ताईं पहुचण जा ज़रिया आहिनि, मक़सूद न आहिनि। जेकॾहिं तव्हां लाहौर वञो त ट्रेन जेका आहे सा मक़सदु आहे लाहौर पहुचण जो, ईअं न त मां हाणे ट्रेन में थो वेहण वञा, त इहा जेका ॻाल्हि आहे। हाणे अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो इहो आहे त हीअ जेका जन्नत अलाह साईं रखी आहे न साईं, एॾो वॾो इनाम आहे। यकीन कयो असीं हिन दुनिया में न ॾिठी कामयाबी लाइ एॾो पतो अड़ींदा आहियूं पाण खे, इम्तिहान जूं तयारियूं कंदा आहियूं, इंटरव्यू जूं तयारियूं, नंढे इलाइक़े खां ॿारनि खे ख़ासि स्कूल में विझंदा आहिनि टारगेट करण लाइ त हे फ़ौज में वञे, हे CSS करे, हे वॾो जज थिए, ॿारनि खे नंढे इलाइक़े खां तरबियत कराइनि था। त छा जन्नत जेका असांजी मुफ़्त में मिली वेंदी? त अलाह पाक हिन जन्नत खे हासिलु करण जे लाइ हिते केतिरियूं शयूं रखियूं आहिनि जेके अलाह पैदा कयूं आहिनि, जंहिंमां चए थो रखियूं त मूं आहिनि पर बचणो तव्हांखे आहे, ऐं बचण जो नक्शो क़ुर में ॾिनो अथई, हिन ज़िना खां बचो, हिन हराम खां बचो, हिननि शयुनि खां बचो। मां जेको क़ुर में वठां, जेको ख़तरनाक तरीन जेका शइ अलाह साईं रखी आहे, जंहिंमां ज़रे घटि ईअं सम्झो ॼण को बचे ई कोन थो, उहो आहे जिन्हनि जो उहो किरदारु जंहिंजो हुननि खे परमिशन मिलियल आहे त जेके हिन मुआशिरे में इंटेलिजेंट, ज़हीन ऐं टाकेटिव, जंहिंजी ज़बान खुलियल आहे, तक़रीरूं करे सघनि था, उहे माण्हू जेकॾहिं आहिनि त उहे जिन उन्हनि सां डायरेक्ट कॉन्टेक्ट कनि ऐं उन्हनि खे धोखो ॾेई चवनि त असीं फ़रिश्ता आहियूं अलाह साईं जा, अलाह असांखे तोॾे मोकिलियो आहे। इन धोखे में हुनखे कूड़ो पीर ठाहिनि ऐं पोइ हुनखे करामतूं कीअं, मिसाल तरह को माण्हू अचे थो हुनजी मेंह विञाइजी वई आहे, जिन अॻ ई ॾसींदो त फलाणो अचई तो मेंह विञाइजी वई आहे, पोइ अञा घिड़ंदो चवंदो बाबा तूं आयो आहीं तुंहिंजी मेंह वई आहे, तॾहिं त हू चवंदो करामत आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू इहो आहे, क़ुर मां, हदीस मां ऐं किताबनि मां। हिन जे मां तव्हांखे अर्ज़ु कयां उथां आहियां थो त हे शरह अक़ीदो तहाविया मूं कढियो आहे, अलामा मोहम्मद अरबी अल अज़्ज़ा अल हनफ़ी रहमुल्लाह चए थो, ये नाम निहाद ओलिया जे मुतलिक़ लिखे थो त इनमें से इन्हनि जा मां उर्दू में तर्जुमो थो कयां त अहिड़ा आहिनि जेके शैतान या जिन उन्हनि सां ॻाल्हाइनि था, माण्हू उन्हनि खे चवनि था त हिन वटि के करामतूं आहिनि, हू शैताननि सां मुखातिब थियनि था ऐं माण्हुनि जा घर जा अहवाल शैतान उन्हनि खे ॿुधाइनि था, ऐं पोइ उन्हनि वटि के करामतूं अची थियूं वञनि जेके जिन कनि था। मिसाल तौर उन्हनि खे हवा में खणी उॾाईंदा, या को हुजे चवंदो त मूंखे मिठाई खपे त यकदमि थाल आॾो कंदा। ऐं इहे जेके हिन जो मक़सदु शैतान जो छा आहे त माण्हुनि जो हिन ते एॾो यकीन वेही वञे त हे वॾो पहुतल को पीर आहे, करामतुनि वारो आहे, पोइ उनजो चवणु अखियूं ॿूटे कंदा, ऐं उहो पहिरियों कमु उहो कंदो, चवंदा त फलाणी शिरक वञी कयो, फलाणी बिदत वञी कयो, पोइ इहे शिरक जेके असाल में ईअं था पिया। अलाह ताला क़ुर पाक में इशारो ॾिनो आहे, अलाह ताला फरमाए थो कज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन शयातीनल इंस वल जिन यूही बादहुम इला बादिन। चए थो इहे मां नबियुनि जे लाइ बि ऐं मोमिननि जे लाइ बि ऐं हिकिड़ा दुश्मन तव्हांजा पैदा कया आहिनि, शैताननि मां बि इंसाननि मां बि, ऐं इहे ॿई धुरियूं जेके आहिनि हिक ॿिए सां ॻाल्हाइनि थियूं। माना जेको शैतान माना जिन, इहो इंसान खे रुकरूट करे थो, उनखे पंहिंजो पीर थो कूड़ो ठाहे, इहे पाण में ॻाल्हाइनि था। इलाबादिन ज़ुख़रफुल क़ौल ग़ुरूरा, पर हणनि कूड़ था, छाकाणि कॾहिं बि जिन मां तव्हां क़ुर मां ॾेखार ईअं कोन अचे चवंदो हुनखे त मां शैतान आहियां, चवंदुसि त मां फ़रिश्तो आहियां, मूंखे अलाह ताला मोकिलियो आहे, या चवंदो कंहिं वलीअ जो नालो वठंदो, मां फलाणो बुज़ुर्ग आयो आहियां तोॾे आहियां। त अलाह फरमाए थो त इहो बि अलाह ताला जन्नत खे हासिलु करण लाइ हिकिड़ी आज़माइश रखी आहे। वलौ शाअ रब्बुक मा फ़अलू, अलाह चए थो मां चाहियां त इहो मां न कयां हा, लेकिन फ़ज़रहुम वमा यफ़्तरून, पर चईं छॾे ॾींहुं जेको कूड़ हणंदा। हाणे हे हिकिड़ो हे भोपनि जूं तस्वीरूं आहिनि जेके कमु कनि था। हाणे हे जेके क़िस्म जा भोप आहिनि, इहे वरी आहिनि जेके ज़रर ॾियण जे लाइ मशहूरु आहिनि। माना को ईंदो चवंदो साईं मुंहिंजो चाचो आहे, इन खे हण कुझु त मरे, या को बीमारी करे, पोइ हे छा कंदो जो उन ॾे को जिन बिन मोकिलींदो, छो त हिन जिन त आहिनि, ऐं वञी हुनखे पकड़ींदो। लेकिन के वरी नेक थी था वेहनि, बाक़ाइदे वॾी ॾाढ़ी, मथां पोती पातर, माइनि ॾे नेकी, त बाबा असां मुंहिंजो मुड़ुसु कावड़जी वियो आहे, मूंखे ठाहे ॾे नेकीअ जो, इहे हर कंहिं। ऐं हिन जी हैबतनाक शिकिल इन लाइ आहे त हिननि मां जीअं उहो बहरहाल त जीअं माण्हू चवनि त हे वाक़ई इहे ज़ुल्म करे सघे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कयो आहे, चए थो मन अता अर्राफ़न फसअलहु अन शैइन, जेकॾहिं केरु इन धोखेबाज़ ॾे वियो ऐं उनखां का शइ घुरियईं, लम तक़बल लहू सलात अरबईन लेला, 40 ॾींहं जी निमाज़ क़बूल कान पवंदी। ऐं ॿी जाइ ते फरमाए थो मन अता काहिनन ओ अर्राफ़न, जेकॾहिं अहिड़े कंहिं माण्हूअ ॾे मुंहिंजी उमत जो को माण्हू वियो, फसदक़हू बिमा यक़ूल, ऐं यकीन कई हे ॻाल्हि करे थो, फ़क़त कफ़र बिमा उनज़िल अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे कीअं ख़बर
अच्छा, हाणे ब्रेक खां पोइ मां ॾसी ईंदुसि त सुञाणूं कीअं थी सघे थो, को अलाह जो नेक बहानो बि थी सघे थो, फ़र्क़ु किथां कयूं, कीअं ख़बर पए। मिसाल तौरु साईं मुफ़्ती साहिबु आहे, केरु अची हुनखे चवे त साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो, त मुफ़्ती साहिबु दुआ घुरंदो, पर ख़बर कीअं पवे, उन जे लाइ कुझु अलामतूं जेके आहिनि से लिखियूं आहिनि, मां कढियो, उहो तव्हांखे हींअर ब्रेक खां पोइ ॾसींदुसि। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼोको अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको ही मज़मून आहे तमामु अहम आहे, छाकाणि मां तव्हांखे अर्ज़ु कयां त शिरक खे वधाइण जे लाइ, बिदअतुनि खे वधाइण लाइ ऐं जन्नत मां वॾे में वॾी रुकावट अलाह ताला काफ़ी भई हीअ जेका टाप जी आहे, पर इन्हीअ खे असांखे जेकॾहिं सम्झी वेंदासीं, छो त सम्झाणी अलाह ताला क़ुर में ॾिनी ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो, चई जेकॾहिं केरु इन ॾे वेंदो त सम्झो त मुंहिंजी उमत मां न आहे, केरु इन ॾे वेंदो उन ते यकीन कंदो त 40 ॾींहं जी निमाज़ क़बूल कान पवंदी। इहा सख़्ती कई वई आहे, छाकाणि इन्हनि में वॾो ख़तरो आहे। हाणे तव्हांखे कीअं ख़बर पवे त इहो माण्हू ठॻु आहे, इन जे लाइ जेके आहिनि कुझु अलामतूं आहिनि जेके मां खयूं आहिनि जमात दख्तूर अब्दुल हमीद हिंदावी इन जी अरबी किताब मां। नंबर 1, पहिरियों अनसियाल अन इस्मुल मरीज़ उम्मुहु वलदु, माना पहिरीं त चवंदो माउ जो नालो ॿुधाए, हालांकि इहो माउ जो नालो या भेण जो नालो या घर वारनि जा नाला को बि डॉक्टर तव्हांखां कोन घुरंदो, को बि नेक शख़्स तव्हांखां कोन घुरंदो। ऐं जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿियो, ओ याख़ुज़ यतलब असरन मिन आसार अल मरीज़ का शहर ओ सोब, पोइ चवंदो माईअ जा थोरा वार कटे अचो या माईअ जो चोले मां थोरो टुकड़ो कटे अचो, माना इहो साबित थो करे त इहो ठॻु आहे ऐं हिन सां जिन आहिनि ऐं आहे। ऐं उन खां पोइ ऐं याती हर्ज़न फ़ी किताबनि मुक़तिया फ़ी वर्कऊ ओ फ़ी तबक मिनल खुज़ुफ़ इला बईद यामर मरीज़, त इन ते कुझु किताबनि ते साईं छा आहे इहो किताबात मुक़तिया, माना अहिड़ा के लफ़्ज़ उनखे लिखी ॾींदो ऐं चवंदो त इन खे जेको सो धोई वञी पीए। ॿियो, अन तकून किरात गैर, उन में जेके अखर लिखंदो सो जिननि जा अखर लिखंदो, क़ुर कोन लिखंदो, अलाए छा हुन में ॻाल्हियूं लिखंदो जेके गैर मफ़हूम ॻाल्हियूं हुन में लिखंदो। उन खां पोइ ऐं यतलब मिनल मरीज़ यज़्ब हैवाननि कद यामर ला यज़कुर इस्मिल्लाह, चवंदा अलाह हे बकर वञी को पर बिस्मिल्लाह न पढ़जांसि। ऐं उन खां पोइ कद यतलब औरा कंदड़ यहर काव यत बखर बिया, वरी के पना घुराईंदो, वरी उनखे चवंदा साड़े उन जो दूंहों ॾियोसि। ऐं उन खां पोइ कद यतलब मिनल मरीज़ अलाह यम्स माल मुदत महीना, चवंदो हे जेको मरीज़ आहे इहो घटि में घटि 15 ॾींहं पाणीअ खे न छुए, माना निमाज़ हली वञेसि, माना वुज़ूअ खां मना कंदो। ऐं ईअं न चवंदो वुज़ू न करे, चवंदो पाणीअ खे हथु लाथईं वॾी बीमारी थी वेंदसि। ऐं वरी कद याती अशिया यद फना फिल अर्द, वरी कुझु बुत ठाहे या के शयूं या तावीज़ ईंदो त वञी ज़मीन में दफ़न कयो। ऐं कद यख़बर मर्ज़ बि इस्मी व इस्म उम्ही, उहो जिन अची हुनखे ॾसे वेंदा त माउ जो नालो हीअ आहे, हिन जो नालो हीअ आहे, त जेको आहे सो जीअं माण्हू चवंदा हिन वटि करामत आहे। ऐं वरी कद यतलब मिलर मरा अन त कशफ त बरज अमा मूं, माईअ खे चवंदो मुंहुं खोल मां तुंहिंजी शिकिल ॾिसां। ऐं तंहिंजे करे इहे जेके आहिनि इहे के निशानियूं आहिनि इन्हनि जूं जेके इहे जिन आहिनि इन्हनि सां, पर यकीन कयो त इहे पाण खे ईअं ढके था वञनि जो आम माण्हू सम्झे थो करामत आहे। हाणे ॿुधायो न त उहो जिन जेकॾहिं माण्हूअ जे मुंहं ते हिनखे खणी थोरो मथे वञनि या हुन कंहिंजे उॾाए हिनखे कंहिंजे घर में खणी वञनि डायरेक्ट दरीअ मां क़ुर मां तव्हांखे किताबनि मां ॾेखारियां थो, त माण्हू त चरिया थी वेंदा न, चवंदा त वॾो करामत वारो। कल्ह जीअं गुलाम हुसैन साहिबु अचो त संदसि जेको पीर हुओसि उन खे ॾसी फलाणो माण्हू अचे थो कराची वञी, ज़ाल टेलीफोन कई आहे त ॾाकण ताब किरियो आहे, धीउ खे थप हयां अथई, ज़ाल खे उहो थो अचे। सो जॾहिं उहो आयो उहो माण्हू कराची खां हैदराबाद पहुती साईं जे घर पहुतो त चईंसि त साईं इहो अथव माण्हू कराची वारो, यकदमि बसि वठी करामत ॾेखारियईं, चई बीह रहो हिते जो हिते बीह रहो, तूं ॾाकण तां किरियो आहीं, तूं ज़ाल खे थपण, त हुन चयो त भाउ अहिड़ो ई करामत अथसि, एॾी करामत जो जीअं पेरनि में सजदो करे वेही रहियो। पर इहो साॻियो घटि जेको ठॻो न त जे सां जिन हुजे हा त एडवांस में ॾसे छॾे असां फलाणो माण्हू तुंहिंजे कम लाइ अचे थो, त ॿुधायो त केॾी ख़तरे जी ॻाल्हि आहे। इहे जेके जिन शयातीन इंसन न जिन सां यारी रखनि था, इन्हनि जा 3 नाला आहिनि, या चवंदा रिजाल ग़ैब, त ग़ैब जूं ख़बरूं थो ॿुधाए, करामतूं काहिन, जुनों की मदद से करामात दिखाने वाला पीर, माना करामत ॾेखारींदो, पर हिन जा जिन आहिनि पोयां। अलाह ताला इन जिननि खे ताक़त ॾिनी आहे, शयातीन जिननि खे, आम जिननि जी ॻाल्हि कान्हे का, हीअ शैतान जी ज़ुरियत जेका उन्हनि जिननि जी ॻाल्हि पई हले। आम जिननि जो असां सां वास्तो ई न रहियो आहे।
इन जी ताक़त कहिड़ी आहे? नंबर 1, दिलि में ख़्यालात पैदा था कनि, इंसानी रूप इख़्तियार करे सघनि था, ऐं शयातीनल इंस जिन सां यारी रखनि था। इनखे क़ुर में नालो ॾिनो आहे शयातीनल इंस, माना इंसानी शैतान। हूअं ई ख़ुदि शैतान आहिनि, पर जंहिंसां यारी रखे इनखे कूड़ो पीर करे उनखे करामतूं हथ में ॾींदा, त इन जो नालो आहे शयातीन इंस। इनखे मुआशिरे में फैलाईंदा, उनखे इस्तेमालु करे शिरक फैलाईंदा, ऐं इन्हनि खे उलमा सूह जी शिकिल इख़्तियार करे बातल सां झगड़ा कराईंदा। हाणे पहिरीं दिलि में ख़्यालात, इहो क़ुर में अचे थो त जॾहिं वीज़ाऊं लॻी वेंदियूं ऐं माण्हू जहन्नम ॾे धिकिया वेंदा, त रस्ते ते शैतान बीठो हूंदो। क़ुर थो चए वकाल शैतान लम्मा कुज़ियल अमुर, जॾहिं वीज़ाऊं थी वियूं त शैतान चवंदो हे जो ईंदुसि। हाणे छा कंदा, हिते वञनि था न हज ते, उते आहिनि 7 पत्रियूं, हितां माण्हू जूता था ठोकनि, अलाए छा छा था उछलाइनि उन पत्रियुनि वारे खे, त उते बि लॻे थो कुझु अहिड़ो सीन हो त हो थो चवे इन अल्लाह वादकुम वादल हक़ वादकुम फ़ख़लफ़्तुकुम। चए ॾिसो अलाह जा वाइदा सच व क़ुर, भई मां सभु फिरी वियोसां सभिनी ॻाल्हियुनि तां। त हू चवंदा हूंदा त पोइ तो इहो छा कयो, माना तूं ॾोही आई पोइ जहन में तूं वञ। त चए थो वमा कान ली अलैकुम मिन सुल्तान, चए थो मां तव्हां सां ज़ोरी त कान कई, इला अन दऊतुकुम, ऐं तव्हांखे आइडिया ॾिनी, फस्ट जब तुम ली, तव्हां आइडिया क़बूल कई। इहा आहे दिलि में ख़्यालात पैदा करणु। फला तलूमूनी व लूम वनफिर, हाणे मूंखे घटि वधि न ॻाल्हायो, पाण खे घटि वधि ॻाल्हायो। इन मां ख़बर पई थिए दिलि असर इंसानी रूप इख़्तियार करे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही मुस्लिम हदीस शरीफ़ आहे त इन शैतान लियतमसल फी सूरतिल रजुल, शैतान इंसानी शिकिल इख़्तियार करे थो। फ़यातिल क़ौम, कंहिं जलसे में वेंदो, फ़युहद्दिसुहुम बिल हदीस मिनल कज़िब, उते कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, कूड़ियूं हदीसूं ॿुधाईंदो। फ़यतफ़रक़ून, पोइ जॾहिं जलसो ख़तमु थींदो माण्हू पोइ निकिरींदा, पोइ हिन जी ॻाल्हि खे हलाईंदा। फ़यक़ूल रजुल मिनहुम, हिकिड़ो माण्हू वञी ॿियनि खे चवंदो अदा समिअतु रजुलन, साईं हिकिड़ी हीअ ॻाल्हि ॿुधी मूं हिकिड़े वॾे बुज़ुर्ग खां, त पुछंदुसि त केरु हो? चए थो अरफ़ वजहू, शिकिल सां सुञाणासि, वला अदरी मसमऊ, मूंखे नाले जी ख़बर कान्हे का। हाणे क़ुर इहा हदीस कंहिंजी आहे? रसूल सां, ऐं क़ुर में बि अचे थो। छा थियो, जॾहिं मके जा मुशरिक बदर जी लड़ाईअ ते विया पिए, त उन वक़्तु उन्हनि खे हिकिड़ो ख़तरो त सभु मर्द वञूं था लड़ाईअ ते बदर में, पोयां रुॻो मायूं ऐं ॿार छॾे विया। भरिसां हिकिड़ो ॻोठ हो, उन ॻोठ जो हिन सां जहिड़ो हलंदो जंहिंजो सरदार हो सिराका बिन मालिक। हिननि खे ख़तरो त किथे बि उहो न अची का असांजे करे, तंहिं ते शैतान सिराका बिन मालिक जी शिकिल इख़्तियार कई ऐं अची मिलियनि। छा चवणु लॻनि, चई त इज़ा ज़य्यन लहुम शैतान आमालम, अचण सां सिराका बिन मालिक जी तारीफ़ कई। चवणु लॻो काल ला ग़ालिब लकुम, जो चई साईं कुरैशियो अॼु त तव्हांजा ठठ आहिनि, अहिड़ो लश्कर अथव, अॼु तव्हां ते केरु ग़ालिब न ईंदो। मिनन्नास व अन्नी जारुन लकुम, ऐं मुंहिंजो बि तव्हां सां साथ आहे, मां तव्हां सां गॾु थो हलां। लेकिन जॾहिं बदर जे मैदान ते पहुतो त शैतान खे त उहे शयूं ॾिसण में जेके असांखे न पियो चवणु ॾिठो। फ़रिश्तनि जी फ़ौज लॻी बीठी आहे, तयारु बीठी आहे। त फलम्मा तराअतिल फ़ियतान, जॾहिं ॾिठई हिननि ॿिन्ही खे, नकसल अक भई वठी थो पोइ हिते भॼी, हुननि जो पोयां रड़ियूं कयोसि, ओ काॾे थो वञी सुराका काॾे? चवनि थो इन्नी बरीउन मिनकुम, जी मां तव्हां बेज़ार आहियां। इन्नी अरा, मूंखे उहा शइ थी ॾिसण में अचे, माला तरून, जेको तव्हांखे ॾिसण में कान थी अचे। इन्नी अख़ाफ़ुल्लाह वल्लाहु शदीद, भॼी वियो। इहा माना हुनखे पावर आहे त जिन केॾी महिल बि इंसान जी शइ इख़्तियार करे छॾियो। मां हिकिड़ो मिसाल ॾियां, हाणे मूंखे को 6 महीना अॻु में नवाबशाह में डॉक्टर अली ख़ान जे ॻोठ में मुंहिंजो दर्स हुजे, ऐं मुंहिंजा दर्स अहिड़ा ई हूंदा आहिनि, क़ुर ॾेखारींदो आहियां, कुझु पुछी बि कोन सघंदा आहिनि, शिरक वारनि जा वात पटिजी वेंदा आहिनि। छो त मां जेकॾहिं तकी रखियां त मूंखे मारनि, पर मां त क़ुर पेश कंदो आहियां, पाण सां स्क्रीन खणी वेंदा त चुप करे वेठा हूंदा आहिनि। त मुंहिंजो इहो ई मौज़ू हो जिन्हनि ऐं शैताननि जो। इहा मां हदीस पे बयानु कयां। हिकिड़ो माण्हू मूं ॾिठो त वेठो अॻियां कंधु खे हीअं वियो फेराए, ऐं होॾे स्क्रीन ॾे निहारे, इन रुॻो वेठो मुंडा निहारे, ऐं हर हर मूंखे पियो रोके, साईं जो वरी कीअं इन शैतान खे इंसान थींदो, फलाण थींदो। बहरहाल ॾाढो मूंखे तंग कयईं, मां छॾे ॾिनोमांसि। जॾहिं मूं दर्स करे पूरो कयो, उथी खड़ो थो चई छाजे लाइ था अचो, हे ख़र्च कहिड़ा था कयो, कहिड़ी तव्हांखे फ़ाइदो थो पए, तव्हांखे छा थो मिले, हीअं थो करे। बहरहाल जिन मूंखे घुरायो उन्हनि खे चुप कराए कढियोसि ॿाहिरि। मां डॉक्टर अली ख़ान खे चयो त यार हिन माण्हू जो पतो कर त आहे छा। मूंखे 3 ॾींहं ते फ़ोन कई, चईसीं मां हुन माण्हू सां मिलियो आहियां, मोटर साइकिल जो मैकेनिक आहे, उहो क़ुर थो खणे। चए थो मां त आयो ई कोन हुअसि, मां त पंहिंजी मस्जिद में निमाज़ पढ़ी ऐं मां पंहिंजो खाधो कयो। त मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो वाक़ियो तव्हां सां कॾहिं बि थी सघे थो। तंहिंजे करे तव्हांजो कमु आहे त क़ुर खे माना सां पढ़ंदव त अहिड़नि वाक़िअनि खां बची वेंदो। तव्हांजो भाउ बि अची सघे थो, तव्हांजो दोस्त अची तव्हांखे ख़राबु कंदो, थी सघे थो उन वक़्तु इहो शैतान हुजे, उहो इंसान न हुजे। त इन खां तव्हांखे थोरो ख़्यालु करिणो पवंदो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इंशाअल्लाह अॻिते हलंदासीं।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। काल मौजूद वठूं था। जी साईं, सुवाल आयो कुझु तव्हां सां ॻाल्हाई पर्दे जे बारे में, ॿुधायो तव्हां। अल्लाह रब्बुल आलमीन सूरत अहज़ाब जे अंदरि बिल्कुलु वाज़िह फरमायो, या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन। पर्दो इस्लाम में लाज़िम आहे ऐं हिन शरीयत में इहो गैर मनसूख शुदा हुकुम आहे। औरतुनि खे पंहिंजे गैर महरमनि खां पर्दो करणु लाज़िम आहे, भले खणी उहो केॾो नेकूकार हुजे, दीनदार हुजे, साले हुजे, आलिम हुजे, मुफ़्ती हुजे। पर्दे जो हुकुम सभिनी जे लाइ आहे। लिहाज़ा गैर महरम औरत सां बग़ैर पर्दे जे जेकॾहिं को मिले थो ऐं उहो चए थो त हीअ मुंहिंजी मुरीदणी आहे, ऐं पीर आहियां, या हीअ मुंहिंजी शागिर्द आहे ऐं हिन जो उस्तादु आहियां, इहो शरान हराम आहे, नाजाइज़ आहे। पर्दे जो हुकुम सभिनीनि जे लाइ आहे। टेलीविज़न ते जेकॾहिं को अहिड़ो प्रोग्राम थिए थो त इहा का सबूत या हथनटिक कोन्हे को, क़ुर अलाह जो मौजूदु आहे जंहिंमें हुकुम आहे त ए ईमान वारो, ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं पंहिंजी उम्मत जे मर्दनि खे चओ ऐं मोमिन औरतुनि खे चओ, युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन। ऐं ॿियो सूरत नूर में फरमायो अथसि, वकुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम। ऐं ईअं ई वरी इन सूरत में आहे, वकुल्लिल मोमिनातु यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो गैर महरम औरतूं साम्हूं अचनि थियूं त पोइ बि मर्दनि खे जुगाए त पंहिंजूं नज़रूं हेठि कनि ऐं गैर महरम औरत खे न ॾिसनि। त जेको शैतान जिन जी सूरत इख्तियार करे कंहिं माण्हूअ खे अचे, उनखे एजेंट ठाहे थो पंहिंजो कूड़ो पीर, त कॾहिं बि उनखे ईअं न चवंदो त मां जेको आहियां सो शैतान आहियां या जिन आहियां। उनखे चवंदो मां या फ़रिश्तो आहियां या मां अलाह जो को वली आहियां। हीअ हिकिड़ो मिसाल ॾियांव, हीअ हिकिड़ो किताबु आहे तक़रीबन कोई 400-500 पेजनि जो। इन जो नालो आहे तसव्वुफ़ुल मीज़ान अल बहस व तहक़ीक़ व रद्द अला वग़ैरह वग़ैरह। ऐं इहो लिखण वारो आहे अब्दुल क़ादिर बिन हबीबुल्लाह सिंधी। हीअ नौजवान हो ठटे जो जवानीअ में सऊदी अरब वियो, उते अरबी सिखियो। एॾो अलाह ज़हन ॾिनसि जो शाह अब्दुल अज़ीज़ खे हिकिड़ो शेर पढ़ी ॿुधाई, उन ओॾी महिल नेशनलिटी ॾिनसि। उन खां पोइ हुते अरबी उते ई वञी दाख़िलाऊं वरितई ऐं पोइ आख़िर में मदीने यूनिवर्सिटीअ में अरबीअ जो प्रोफेसर थियो। ऐं हिन वॾा किताब लिखिया आहिनि, कोई वॾनि जिल्द, हिन जा बि 2 जिल्द आहिनि। हिन लिखियो त जॾहिं मां उते मदीने में हाजियुनि जी ख़िदमत कंदो हुउसि त मां ठटे में कॾहिं कॾहिं ॻोठी ईंदो हुउसि, त पोइ मां घुमण मूंखे हिकिड़ो हाजी हुजे पंहिंजो मरी बलोच, अलाए मोहम्मद बख़्श बरी बलोच, इहो हिन किताब में लिखियलु आहे, मां उतां खई आहे हीअ स्टोरी। चए थो त ख़रजना मिन करेतना रिफ़ा मन अहद हुजाज अलज़ी कान हजमाना फ़ी आम फलाणो, नालो अथसि ऐं अलहाज युसमी हुसैन बख़्श मरी बलोच। चई मां उन ॾे वियुसि, पोइ वरी शाम जो दोस्त सां गॾिजी बाग़ घुमण वियासीं। मां हिकिड़े बाग़ में वञी वेठुसि त उते मूं वटि हिकिड़ो माण्हू हुजे, सफ़ा उघाड़ो, वॾियूं मुछूं, हथ में शराब जी बोतल। इहा अरबीअ में हुनजी माना मां हिते तव्हांखे ॾसियां थो। ऐं मूंखे चई मां तोखे सुञाणां थो, तूं मदीने में रहंदो आहीं, तव्हांजे पाड़े में फलाणा माण्हू आहिनि, हीअं हीअं। ऐं चई मां जेको आहियां अब्दुल क़ादिर शाह जीलानी आहे, जेको हिन लिखियो आहे। मां वॾो बुज़ुर्ग आयो आहियां, मां हिते तो वटि आयो आहियां। ऐं जेको सो हिनखे चई मां त डिॼी वियुसि हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी। माना इहो हिकिड़ो जिन हो जेको हज़रत जो नालो पियो इस्तेमालु करे, त हिनखे छो त इंटेलिजेंट माण्हू हो, हिनखे ख़बर ई त हीउ माण्हू अॻिते हली वॾो आलिम थींदो दुनिया जो, ऐं शेख बिन बाज़ सॼा मसइला हिन खां लिखाराईंदो हो। हाणे त गुज़ारे वियो। पोइ इनखे ईअं घणियूं ॻाल्हियूं की जेका किताब में लिखियनि। पोइ चए थो मां जॾहिं मदीने वापसि वञी किताब पढ़िया शेख इबिन तैमिया, मूंखे ख़बर पई त हे त वारदात कंदा आहिनि सभिनी सां। पोइ साईं हिते हिकिड़ो दफ़ो आयो हो, पोइ मां त उते त मिलंदो हुसांसि, पोइ हिते आयो त मां चवांसि हलो तव्हांखे पलो खारायां दरिया ते। पोइ वठी वियोसांसि। पोइ इन स्टोरीअ जो वरी पर्सन टू पर्सन मां हुन सां इन ते गुफ़्तगू कई। बहरहाल इहो थिए थो। पर हाणे अलाह ताला फरमाए थो त हे जो चवनि था अचे जिन त असीं फ़रिश्ता आहियूं, त हे जेके कूड़ा पीर थियनि था ऐं जिन्हनि जूं करामतूं रखे माण्हुनि खे शिरक ते मुब्तला कनि था, क़यामत ॾींहं ते वॾो गोड़ कंदा। जॾहिं चवंदा अलाह साईं चवंदा तव्हां हीअं बुराई कई, त चवंदा साईं छाजी बुराई कईसीं, तुंहिंजा फ़रिश्ता उहे आया असां वटि, तव्हां पुछो फ़रिश्तनि खां। पोइ अलाह ताला चवंदो ठहियो भला अचो, फ़रिश्तनि खे सॾु कंदो। क़ुर ॿुधो चए थो योम यशरुम जमीअन सुम यकूलिल मलाइकत। अलाह फ़रिश्तनि खां पुछंदो हाउला इयाकुम कानू याबुदून। हिते याबुदून जी माना आहे चवणु वठणु, जीअं क़ुर में अचो न पंहिंजो अलम अहद अलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुदू शैतान। माना शैतान जो चयो त चए थो हे जो हेॾो धण माण्हू जो बीठो आहे ऐं इहे था चवनि त हे तव्हांजो चयो वठंदा, त चवनि था कालू सुभानक अंत वलियूना मिन दूनिहिम बल कानू याबुदून अल जिन। इहो असांजो रूप इख़्तियार करे जिन्हनि जो इन्हनि ॾे असांजो चयो वठंदा। अक्सरम बिहिम मोमिन, इहे अक्सरियत उन खे मञींदा।
तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त इहे माण्हू बेवकूफ़ थी था वञनि, इहे जेके जिन्हनि जा एजेंट आहिनि। अलाह ताला फरमाए थो फरीकन हदा व फरीकन हक़ अलैहिम दलालतु इन्नहुम मुत्तखज़ू शयातीन ओलिया मिन दूनिल्लाह। अलाह खे छॾे हिननि जिन्हनि सां यारी रखी, शैतान सां यारी रखी, पर यह सबून अन्नहुम मुहतदून, उन इन धोखे में हा त असां त वॾा करामत वारा बुज़ुर्ग आहियूं, हे फ़रिश्ता असांखे अची चवनि था। हिकिड़ो अफ्रीका जो हिकिड़ो नौजवान मदीने में पढ़ंदो, पोइ उनजी मां कैसेट ॿुधी। उनजो पीउ वॾो पीर हो पंहिंजे अफ्रीका में, जॾहिं मरी वियो त हीउ उते वियो त माण्हुनि चयोसि त जेको सो तुंहिंजे पीउ चयो आहे त उनजो लाश पियो, चयूं तूं फलाणी कोठीअ में, इहा कैसेट मूं पाण ॿुधी आहे। त कोठीअ में जो वियो त जिन फिरी वियसि, चयूं त असां फ़रिश्ता आहियूं ऐं तुंहिंजी पीउ जी ख़िदमत कंदा आहियूं ऐं असीं चाहियूं था तुंहिंजी बि ख़िदमत कयूं ऐं तोखे उहे फैसिलिटी असीं ॾींदासीं, छो त तव्हांजो ख़ानदान अहिड़ो ऊचो आहे। चई मूंखे करिणो छा पवंदो? चई हाणे पहिरीं त इहो आहे त तूं बिना वुज़ूअ जे निमाज़ पढ़, छो त अॼु अलाह पाक तोखे बाबरकत करे छॾियो आहे, हाणे तोखे वुज़ू सां निमाज़ पढ़ण जी ज़रूरत न आहे। त हीउ आलिम पढ़े पियो, चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वुज़ू माफ़ कोन थियो। मां वरी उन खां मथे सम्झी वियुसि त हे जिन आहिनि ऐं चई ॿाहिरि निकिरी मां ऐलान कयो त हे मुंहिंजो पीउ काफ़िर अथव, हे मुंहिंजो पीउ काफ़िर अथव। इहा कैसेट मूं पाण ॿुधी। त इहा हे ॻाल्हि जेका अचे थी, उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त शयातीन इंस जिन्हनि जे मदद सां करामतूं जेके हिननि खे माण्हुनि खे ॾेखारींदा आहिनि, उन्हनि खे पीर ठाहे मुआशिरे में फैलाईंदा ऐं उनखे इस्तेमालु करे शिरक फैलाईंदा। तंहिंजे करे अलाह सी फरमाए थो इन शयातीन लयूहून इला ओलिया, इहे पंहिंजे दोस्तनि सां उन्हनि खे छा साईं चवंदे इहो ॻाल्हियूं ॿुधाइनि था, छाजे लाइ? लियुजादिलूकुम, उनखे अहिड़ियूं पॉइंटूं ॾींदा जो उलमा हक़ सां विढ़नि। इन अतअतुमुहुम, ए इंसानो, अलाह थो चए यादि रखो, जेकॾहिं तव्हां इन्हनि ॿावनि जे हथु चढ़ी वियो, इन्हनि कूड़नि पीरनि जे हथु चढ़ी वियो, उनजे चवण में लॻो, पहिरीं ॻाल्हि तव्हां इन कुम ल मुशरिकून, तव्हां शिरक में घिड़ी पवंदो। इन सॼे ड्रामे जो मक़सदु आहे शिरक। उन खां पोइ शैतान जा पावर जिन्हनि जा कहिड़ा आहिनि, भारी वज़न खणी सघे थो। तंहिंजे करे ख़ासि तौर पंहिंजनि इन्हनि कूड़नि पीरनि खे तवाफ़ कराईंदा आहिनि वञी, ख़ासि तौर जंहिं ॾिसंदा त ॻोठ जा माण्हू तवाफ़ कनि था, ओॾी महिल हिनखे तवाफ़ कराईंदा त चवंदा साईं जेको होसि मूं ॾिठो हरम में, उहो मां तव्हांखे ॾेखारियां। इंसाननि सां बराह रास्त ॻाल्हि कनि था। हाणे आहे पावर हवा में, इहो त क़ुर में अचे थो न, त जेको सो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे जिन छा चयो त जेको आहे सो मां काल अफ़रीतु मिनल जिन अना आती के बि क़बलन तक़ूमिन मक़ाम, चईसीं मां वञी अचां थो, जेसि ताईं तव्हांजी मजलिस बर्ख़ास्त थींदी 2-3 कलाकनि जे अंदरि मां खणी ईंदुसि। त इहा हिनखे ताक़त आहे। इन्हीअ तां हीउ मां वरितो आहे हिकिड़ो गाज़ी मुबारकपुरी किताब मां, त चए थो त अहिड़ी तरह हिकिड़ो शख़्स मिसाल थो ॾिए, मुल्क शाम जे अतरा में किले हसीनिया जी हिकिड़ी बस्तीअ में रहंदो, माण्हू उनखे शाहिदा चवंदा, छो त हवा में उॾी सघे पियो, पहाड़ जी चोटीअ ते वञणु ऐं उनखे माण्हू ॾिसंदा ऐं इनखे जिन खणी वेंदा हुआ मथे। उन खां पोइ ॿियो अचे थो त अलामा मोहम्मद बिन इहो जेको चयो मां तव्हांखे पढ़ी ॿुधायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त पंहिंजो साल उनासुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन कुहान, इन्हनि जेके जिन्हनि जा जेके एजेंट आहे उन्हनि जे बारे में पुछई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन्नहुम लैसू बिशैइन, इन में का शइ कान्हे। त पोइ चऊं साईं हे त कॾहिं कॾहिं सच बि ॻाल्हाईंदा आहिनि, त चए थो त तिल्क कलमतु मिनल हक़ यख्तफुहा अल जिन्नियु फयुकर कुरहा फी उज़निन, कन में अचे उनखे का ॻाल्हि ॿुधाइनि था, व कर करत दजा जा जीअं कुकुड़ कंदो कुट 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 कुट, इहा कंदा। मां हींअर ॻाल्हि पई कई त इहा कुट कुट वारी लैंग्वेज असां वटि अॻु में हुई, हे जेको मोरिस कोड हूंदो, जेके पुराणियूं पोस्ट ऑफिस हूंदियूं, उन में आंगुर हणंदा टक 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 टक, त इहे जिन हिननि खे कन में उहा मोरिस कोड वारी लैंग्वेज ॾेई था छॾनि, त इन करे कुकड़ वांगुरु कन में कंदो कुट कुट कुट। ऐं हो जेको मां ॾिसंदो हुउसि जॾहिं हो ईंदो हो न किथां टेलीग्राफ, त रुॻो उन में थींदो कुट कुट कुट, त हे लिखंदो वेंदो, अदा हिन फलाणे जो चाचो गुज़ारे वियो आहे, पर्ची खणी पहुचाईंदा, माना इन कुट कुट मां हू सॼी लैंग्वेज सम्झी वेंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो थो फरमाए। लेकिन इहे कंहिं ॾे अचनि, मूं ॾे ईंदा, साईं ॾे ईंदा, जंहिं ॾे ई वेंदा उन लाइ 2 शर्त आहिनि, उहे हिन माण्हू में हुजणु खपनि। नंबर 1, हल उनबिकुम अला मन तनज़ुल शयातीन, चए थो तव्हांखे मां ॿुधायां, अलाह ताला फरमाए थो असीं तव्हांखे ॾसियूं त इहे शैतान कंहिंसां कॉन्टेक्ट था कनि। तनज़ुल अला कुल अफ़ाकिन असीम, इहे सिर्फ़ु उन्हनि ते लहनि था जेको पहिरीं अफ़ाकिन जो मतिलबु आहे त डायमंड नंढे लाइ खां कूड़ो हुजे, हर वक़्तु कूड़, ऐं जेको कूड़ ॻाल्हाइण वारो माण्हू तमामु ज़हीन हूंदो आहे, सादो माण्हू कूड़ नथो हणी सघे, ऐं जेकॾहिं हणंदो पकिड़िजी पवंदो। ही अहिड़ा तिरकड़ा जे पारो हथ में न ईंदो आहे न, इन कूड़ हणी तिरकी वेंदा, एॾा ज़हीन आहिनि।
ऐं उन सां गॾु असीम गुनाहगार बि हुजनि। जॾहिं माने जो मतिलबु ॿिनि ॻाल्हियुनि में माना ज़हीन टाकेटिव स्पीच पावर हुजे ऐं उन सां गॾु गुनाहगार हुजनि त इन्हनि ते शैतान लही ऐं इन्हनि खे रुकूट करण जी कोशिशि कनि था। लेकिन रब साईं फरमाए थो इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलल लज़ीन आमनू व अला रब्बिहिम यतवक्कलून, पर इन्हनि जो वस उन्हनि ते कोन हलंदो जेके रब ते ईमान रखनि था ऐं अलाह ते तवकल कनि था। इन्नमा सुल्तानहू अलल लज़ीन यतवल्लौनहू, इन्हनि जो ॿार हूंदो जेके ख़ुदि चवंदा काश मां पीर थियां। असांजो हिकिड़ो दोस्त हुई, मां हज़रत साईं कुरैशी साहिबु जेको आहे अब्दुल करीम कुरैशीअ वटि वेठा हुआसीं, त उते हिकिड़ो असांजो क्लास फेलो मूंखां शायदि हिकिड़ो साल मथे हो, बी सिविल कयल, उहो उनजो पीउ वठी आयो, चई साईं हिनखे अलाए कंहिं ॾस ॾिनो अथई, जिन पियो हासिलु करण जी कोशिशि करे ऐं कीअं पियो करे, चई उहो काकूस में हुई ऐं अलहम शरीफ़ खे उबतो पियो पढ़े। छो त जेसि ताईं तव्हां ऐलान कंदव न त असां अलाह जा बाग़ी आहियूं, माना निजासत सां क़ुर लिखणु या उल्टो पढ़णु, त पोइ जिन्हनि खे ख़बर थी पइजी वञे त हे शख़्स डिमांड थो करे पंहिंजो इंटरव्यू कंदा। त चई त इहो जेको उल्टो पियो पढ़े, 25 ॾींहं खनि थिया त हिनखे परदा खुलिया ऐं ॾिसे पियो त मां जिन्हनि जे मार्केट में आहियां। अच्छा, हू इम्तिहान वठंदा आहिनि, सो उते जिन्हनि जी शादी हुजे, हाणे मूं पाण ॻाल्हि ॿुधी आहे उन शख़्स जी, त चईसीं जिन्हनि जी शादी हुजे सो उहो गोश्त पे कटियनि, त ॿियो थो ॿिए खे थो चए यार हे गोश्त त खुटी पवंदो, माण्हू घणा आहिनि, त इशा चए हे जो पियो थो वज़ीफ़ो करे हेॾो थुलो रानू ॾिसीसि, हिकिड़ी रान हिन जी कटे आहे, चई हा यार वाह जी ॻाल्हि थो करे, चई उहो कात खणी जो हिन ॾे आहे त वठी थो भॼे, अध में छॾे वज़ीफ़ो, बसि वज़ीफ़ो अथनि फेल करे छॾियुसि। लेकिन उन दौरान का जिनड़ी हिन सां लंघंदी त हिनखे ॾिसंदी, बहरहाल उन न छॾियुसि, रोज़ु राति जो अची ऐं हिन सां सुम्ही वेंदी, रोज़ु राति जो अचे परेशान थियो, पिणस मथां आयतल कुर्सियूं पढ़ंदो, वरी पिणस कराची वञे त अथई परेशान थी, पोइ वठी आयो त साईं असांजी जान छॾायो। त साईं कुरैशी साहिबु चयसि अब्दुल करीम कुरैशी, त तूं त कब्ज़ो पियो करणु चाहींदा, हथ आई अथई न, चई साईं बसि भाउ थो ॿुधाए मुंहिंजी जान छॾाए। त इहो हर कंहिंखे कोन था ॾियनि, कंहिंखे ॾींदा इन्नमा सुल्तान हू अललज़ी यतवल्लौनहू, जेके चवंदा त असां कूड़ा पीर थियूं कमायूं, वल्लज़ीन हुम बिही मुशरिकून, ऐं हिन सां गॾु शिरक जी हिननि खे नियत आहे। अच्छा, हाणे ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इमाम इब्न तैमिया इन ते ॾाढो रिसर्च कया, किताब लिखिया आहिनि। हिकिड़ो उनजो टुकड़ो मूं आंदो आहे, जंहिं तर्जुमो कयो अथमि, छो त इमाम इब्न तैमिया रहमतुल्लाह इन फ़िरेबी बुज़ुर्गनि जी हक़ीक़त बयानु करे फ़रमाए थो त इन मां अक्सर अलाह जे कलाम यानी क़ुरानी आयत खे निजासत सां लिखंदा आहिनि और अलाह अज़ व जल जे कलाम खे हर्फ़नि खे उबतो सुबतो कंदा आहिनि, चाहे सूरे फ़ातिहा जा हर्फ़ हुजनि या कहिड़ी ॿिए जा, पोइ या खून कंहिं निजासत सां लिखंदा आहिनि। इन खां अलावा अहिड़ियूं शयूं बि ॻाल्हाईंदा आहिनि या लिखंदा आहिनि जो जंहिंसां शैतान राज़ी थी वञनि। बसि जॾहिं अहिड़ा ई कलमा चवंदा ऐं जंहिंसां शैतान राज़ी ख़ुशि थी वञे, पोइ ई उनखे उन ज़रूरतूं पूरियूं कंदा, उन जी मदद कंदा, पोइ चाहे उनखे हवा में खणी केतिरनि मक़ामनि ते खणी वञनि या ॿियनि जो माल चोराए हिननि ताईं पहुचाइनि। लेकिन सुवाल हिकिड़ो त पैदा थिए त छा इहो मुस्लमाननि सां था कनि या हे जिन यहूदियुनि सां ईसाइनि सां इन्हनि सां बि कनि था? ज़ाहिर आहे की इन्हनि सां जे न कंदा इहो कमु, त जेकॾहिं इहे उन्हनि सां इहो कमु कंदा त हू इहो चवंदा त असांजो मज़हब सचो आहे, पर ईसाइनि सां बि हुननि खे रुकरूट कंदा त जीअं इहे माण्हू सम्झनि त असांजो मज़हब सचो आहे। छो त करामतूं ॾेखारींदा न, मिसाल तौरु ॿुध मज़हब में हिन जो पीउ जेको आहे छोकिरे जो अॻई जिन्हनि सां ॿधल आहे, पाण खे वॾो चए थो, माना पंहिंजे मज़हब जे माण्हुनि खे करामतूं ॾेखारे थो। हाणे हिन नंढड़े छोकिरे खे हवा में उॾाइण जी हाणे खां प्रैक्टिस जिन था कराइनि। ॾिसो हुनजे भाउ खे मथे खयूं बीठा आहिनि, हथ हिन झलियो बीठो आहे त पाण खे बैलेंस करे। उन खां पोइ हीउ क्रिश्चन आहे, इहो वरी हिनखे हथ में जिन्हनि पावर ॾिनो आहे त जेका लोह जी शइ मथे करी वरी चिमकी वञे थी, या हे वरी इहो बि क्रिश्चन आहे, ॾिसो कीअं मथे हिनखे जिन झलियो बीठा आहिनि। हीअ वरी क्रिश्चन माई आहे जेका हीअं हथ सां हीअं करे थी त माण्हू हिन भित ते मथे हलियो वियो आहे। हे वरी बुद्धिस्ट आहे, इन्हनि खे बि कराईंदा, इन वरी जो बाल उछलियो आहे त हिते बीही वियो आहे ऐं उतां पोइ वरी फाटंदो इहो बाल। इहे जेके माण्हू आहिनि इहो इन लाइ था सम्झनि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे बरकत सां इहे असां कम था कयूं, सभु मौज आहे। हाणे बाइबल में अलाह ताला हिन ईसा अलैहिस्सलाम जी इन्हनि सां जेका जन्नत में क़यामत जी मुलाक़ात थिए थी, उहा आयत आहे, उहा मां पढ़ी थो ॿुधायां अंग्रेज़ी में। हे आहे मैथ्यू चैप्टर 7 आयत नंबर 22-23, चए थो त हे क़यामत जे ॾींहुं चवंदा, छा चवंदा
Jesus Christ also said, many will say to me in that day, माना क़यामत ॾींहं ते केतिरा इहे भोपा मूं वटि ईंदा ऐं मूंखे चवंदा, Lord, Lord, have we not prophesied in your name? असां तुंहिंजे नाले ते करामतूं कोन ॾेखारियूं, and in your name have cast out devils, ऐं तुंहिंजे नाले सां असां माण्हुनि मां जिन कढिया, and in your name done many wonderful works, ऐं तुंहिंजे नाले ते असां केतिरियूं करामतूं ॾेखारियूं. And then I will profess unto them, Hazrat Jesus salam Quran ऐं आयत में चए थो, मां चवंदोसां, I never knew you. हलो मां तव्हांखे कोन थो सुञाणां. Depart from me, परे थियो मूंखां, you that work iniquity, तव्हां माण्हुनि खे धोखा पे ॾिना. ॾिसो न, असांखे बि अलाह क़ुर में सम्झाए थो न ॻाल्हि त हे तव्हां बचिजो हिननि खां. इहे बि अलाह जा किताब आहिनि. इन में हज़रत ईसा अलैहिस्सलाम चए थो, तव्हां भॼो मूंखां परे थियो, मां तव्हांखे कोन थो सुञाणां, तव्हां ठगी पे माण्हुनि सां कई. तंहिंजे करे जेको आहे, इहे जेके माण्हू आहिनि, इन में इहे जेके आहिनि से बंदि घरनि में मौजूदु आहिनि, लेकिन ही घरनि खां ॿाहिरि उॾी अची सघनि था. ऐं उन खां अलावा अक्सर माण्हू चवंदा आहिनि त फलाणो पीर या बुज़ुर्ग पहुतल आहे, साहिब कशफ ऐं करामत वलीउल्लाह, बल्कि आयात मिन आयातिल्लाह आहे, लेकिन उहो 100% कूड़ो, ठग, अयार, मकार, पर इंसानी भेस में शैतान आहे. ऐं वीचारनि सादनि माण्हुनि ते पंहिंजी करामतुनि जो रोब ॾेई ऐं उन्हनि खे शिरक में मुब्तला करे थो. हे बुज़ुर्गनि जे वॾनि वॾनि आलमनि जे किताबनि तां वरितो आहे. उन में चए थो त जेको सो ही जेको माण्हू हो सो छा कंदो, जिन हूंदा न, पोइ पैसनि कमाइण लाइ इहे जिननि खे मोकिलींदो त वञी माण्हुनि खे फासायो, माण्हुनि खे आसेब ज़दा वञी कयो. पोइ हू आसेब ज़दा थींदा, पोइ वरी उते ॻाल्हाईंदो जिन पाण, बाबा मां तव्हांखे छॾींदुसि जॾहिं फलाणे बुज़ुर्ग वटि मूंखे वठी हलो, उहो साॻे वटि जंहिं मोकिलियो आहे, पोइ उन वटि वठी वेंदसि. पोइ हाणे ॿुधो, चए थो आसेब ज़दा केरु मोकिलींदो, पोइ जॾहिं उहो आसेब ज़दा शख़्स जा घर वारा हुन बुज़ुर्ग वटि उनखे खणी ईंदा ऐं चवंदा त हिनखे माफ़ु कराए, त हू शैताननि खे चवंदो छॾियोसि, पोइ छॾे ॾींदा हुआ ऐं पोइ हिन जा ॾाढा ॾोकड़ कमाईंदो. अॼुकल्ह बि इहो ई सिलसिलो आहे, उहो जिन पाण ॻाल्हाईंदो त मूंखे फलाणे मोकिलियो आहे. हाणे जो इलाजु छा आहे? पहिरीं आहे त इन्हनि माण्हुनि ॾे वञिजे न. मिसाल तौरु जेकॾहिं केरु इन्हनि ॾे वञे थो ऐं चवे थो त सचो आहे, त इहा क़ुर जो तकज़ीब आहे, छो त इल्मु ग़ैब जी ही दावा थो करे. ॿियो आहे त जेकॾहिं तव्हां इहो था मालूम करणु वञो त कूड़ थो हाणे सच थो ॻाल्हाए, हुनजी मां स्टडी कयां, त हाज़ा जाइज़. ऐं टियों आहे इन यसलूल यज़हर इज्ज़हु किज़बहु वाह हाज़ा अमर मतलूब, तव्हां हुनखे एक्सपोज़ करण था वञो, हुन जा कूड़नि खे ज़ाहिर करण था वञो, वक़्तु यकून वाजिबन, त पोइ इन ख़्याल सां वञी सघिजे थो त हुनखे कूड़ो कजे, हुनजे खे पकिड़िजे. तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला जिननि खे छा चवंदो, जॾहिं हेॾा जिननि माण्हुनि फासाया आहिनि, चए थो योम यशरुम जमीअन या माशर जिन कदिस्तक सरतुम मिनल इंस. अलाह चवनि थो, ए जिनो तव्हां त माण्हुनि मां वॾो फ़ाइदो वरितो. वकाल ओलियाहो मिनल इंस, त इहे जेके हिन जा जेके कूड़ा पीर ठहिया उहे वरी ॻाल्हाईंदा, चवंदा साईं रबना रब नस्तम त आबादुना बिबद, हिननि थोरी फ़ाइदो वरितो, असां बि फ़ाइदो वरितो. कहिड़ो? गाॾियूं मिलियूं, पेजारा मिलिया, ऐश इशरत मिलिया, ॿिन्ही फ़ाइदो वरितो आहे. बसि अॻिते छा था चवनि, बलगना अजलन लज़ी अजलतना, बसि हाणे जेको नसीब में मिलणो असांखे जहन्नम मिले थो, पोइ अलाह चए वञो जहन्नम में वञो. तंहिंजे करे इहे जॾहिं माण्हू वेंदा ऐं उन्हनि भोपनि खे ॾिसंदा, शैतानी इंसान खे जहन्नम में ॾिसंदा त उते रड़कंदा. वकाल लज़ीन कफ़रू रबना अरनल लज़ीन अज़ल्लाना मिनल जिन वल इंस, चईसीं उहे जिन असांखे गुमराह कया ॾेखारियो. पुछो बाबा छा कंदव उन्हनि खे? चवंदा नजल हुमा तहत अक़दामिना लयकूना मिनल असफलीन, चई असां पेरनि सां लताड़नि जे हेठि वञनि, छो त जहन्नम पहिरीं हेठां खां मथे भरबो, वॾा गुनाहगार तरे में वेंदा, पोइ मथे मथे भरबो. तंहिंजे करे असांखे खपे त ओलिया अल्लाह जी सुञाण कयूं. पहिरीं ओलिया जी पहिरीं निशानी आहे, रसूल फरमायो मन रग़िब अन सुन्नती फलैसा मिन्नी, पहिरीं त हुन में सुन्नत हुजे, सुन्नत जो उथणु, सुन्नत जो पाइणु, सुन्नत जो खाइणु. उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे त अलाह जो वली ज़ाहिरी तौरु आम माण्हू वांगुरु ॾिसण में ईंदो. मिसाल तौरु चए थो बईन मां न ही हदीस शरीफ़ आहे सुनन इब्न मां, बईन मां न जुलूसन फिल मस्जिद, जीअं असां गॾु वेठा हुआसीं मस्जिद में नबी साईं सां गॾु, दख़ल रजुलन अला जमलिन, ऐं उठ ते हिकिड़ो शख़्स आयो, अना कहू फिल मस्जिद, उठ खे ॿधईं मस्जिद में, सुम अकलहू, उनजो गोॾो ॿधईं, सुम काल, पोइ चवणु लॻो अयुकुम मुहम्मदुन व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माना वेही कोन ख़बर पियसि त हिन में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे. ऐं त पोइ चवणु लॻो त हाज़ा रजुल अबियद मुतकी, हे जेको टेकरियो वेठो आहे अछी शिकिल वारो, अछे रंग वारो. नंबर 3, अलाह जो वली आम माण्हुनि सां मिली खाईंदो. ऐं हदीस शरीफ़ आहे जंहिंमें उहो शरबत जो प्यालो अचे थो, पोइ हज़रत अबू हुरैरा आख़िर में पियो पीए,
तव्हां उन ॾींहुं मूंखे ॾिसो त उनखे वधीक कई बुख वधीक कई चई हाणे 70 के थो प्यारे बचंदो मुंहिंजे लाइ छा पर बचियुसि त पोइ उन खां पोइ चएसि थो त काल उक़ुद व अशरब चई वेही पी चए थो त फशरब तूं पीतमि त बस जो कयुमि त काल अशरब चई वरी पी फशरब तूं वरी पीतमि फमा ज़ाल यकूल अशरब हता कुल चई हर हर पियो चए पी मां पीअंदो पियो वञा पोइ चयोमांसि ला वल्लज़ी बअसक बिलहक़ मां अजिद लहू मसलकन हाणे पेट में ज़री जाइ कान बची आहे त चएसि थो चङो काल फरनी चई हेॾे करे इहो प्यालो फातहू कदह मां प्यालो ॾिनोमांसि हमिदल्लाह फहमिदल्लाह व समा बिस्मिल्लाह चई अलाह जी तारीफ़ करे व शरब फज़ल अथऊं सभिनी जी बचियल ओभर पीओ हदीस शरीफ़ आहे न इहो अलाह जे वली माना घटि में भला ॿियो न करे त घटि में घटि हुन सां गॾु त खाए ईअं न त इहो पीर जेको आहे सो मथे खाए कुकड़ियूं हेठि वरी छोला पिया हलनि इहो क़ुर थो असांखे ॾसे ऐं चौथी निशानी आहे त मां कसब रजुल कसबन अतियब मिन अमल यदिही जेको चौथी निशानी आहे त पंहिंजे हथ जी कमाई करे ऐं वग़ैरह वग़ैरह ऐं जेको आहे सो इहो हुनजो सदको आहे हाणे ब्रेक वठूं था इंशाल्लाह अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू त अदा ॻाल्हि ॿुधो तव्हां सम्झी ॻाल्हि खे त इहे माण्हू ठग आहिनि ऐं इहे ख़ुदि जिन मोकिलीनि था ऐं पोइ जिन चवंदो त मूंखे फलाणे ॾे वठी वञो कॾहिं बि न वठी वञो ऐं इन्हीअ जे लाइ जेको आहे सो इब्न माजा में अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो असांखे सम्झायो आहे त जेकॾहिं जिन्हनि खां तव्हांखे पनाह हासिलु करणी आहे त तव्हां हीअ पढ़ो हुनजे मथां सूर फातिहा सूर बकरा जी पहिरीं 4 आयतूं आख़िरी 3 आयतूं ऐं आयतल कुर्सी ऐं आयत नंबर 163 सूरत आल इमरान जी आयत नंबर 18 सूरत एराफ़ 54 सूरत मोमिनीन 116 ऐं सूरत साफ़ात जी 10 आयतूं पहिरियों सूरत हशर जूं आख़िरियूं 3 आयतूं सूरत जिन जी आयत नंबर 3 ऐं सूरत अखलास ऐं मौज़तैन माना कुल अल्लाहु अहद ऐं कुल औज़ु रब्बिन नास कुल औज़ु रब्बिल फलक उन खां अलावा जनाब मोहम्मद बिन अहमद बिन कासिम लिखनि था त इहो खुलो तजुर्बो आहे त जेकॾहिं को शख़्स मग़रब जे सुनतुनि में मौज़तैन यानी कुल औज़ु रब्बिल फलक कुल औज़ु रब्बिन नास पढ़ंदो ऐं मामूल कंदो इन शइ खे त इन ते कंहिं बि क़िस्म जो जादू जो असरु न थींदो हाणे तव्हां चवंदव त साईं सॼी दुनिया लॻी पई आहे पोइ असां बि इन में पोयां आहियूं असल त इहो आहे मसइलो अलाह ताला मना कयो अलाह फरमाए थो इन तुते अक्सर मनफ़िल औरद जेकॾहिं तव्हां जेतिरा माण्हू जेको कमु कनि था अक्सरियत जे पोयां लॻंदव युज़िलू कन सबीलिल्लाह इहे तव्हांखे अलाह जे रस्ते खां थेड़े चईंदा ईअं यतबियून इल्ला ज़न इहे क़ुर पढ़नि ई कोन था इहे ॿुधलनि ॻाल्हियुनि ते था हलनि व इन हुम इल्ला यख़रुसून ऐं ॿुधलनि ॻाल्हियुनि ते कहाणियूं था ठाहिनि तंहिंजे करे शाह लतीफ़ इन जो तर्जुमो थो करे अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी माना जेकॾहिं आम हीअं थो वहे त तूं उल्टो वह जे लहवारो लोक वहे त तूं ऊचो वह ओभार मंझां नूह निहार पर पुठी रो प्रिय ॾे जेॾे वञी निहार रब ॾे पर अवाम जेॾे वञे न तूं उबतो वञ अखि उल्टी धार वऊं उबतो आमसीन आयत जो तर्जुमो अलाह जे वलीअ कयो आहे हीअ आहे अॼोको असांजो जेको हाणे मां साईं खे चवंदुसि त असांखे इन खे थोरो अञा चिटो करे हिन ॻाल्हि खे सम्झाए माशाअल्लाह साईं इन्हनि आयतुनि खे ॾाढो सलीस अंदाज़ सां ऐं सवले अंदाज़ सां असांखे सम्झायो हिदायत वाज़े ऐं रोशन अलाह तबारक व ताला क़ुर पाक सॼे जो सॼो हिदायत हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां कंहिं माण्हू इहो सुवाल कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायत मूंखे कीअं न बनी साईं जन फरमायो त तूं अलाह जो क़ुर पढ़ क़ुर पाक इहो सरापा हिदायत आहे सूरत कहफ़ जे पहिरें रुकू में अलाह तबारक व ताला हिकिड़ी आयत बयानु फरमाई ऐं उहा आयत हिकिड़ी दुआ आहे ऐं इहा अहिड़ी दुआ आहे ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके माण्हू चवंदासीं छा कयूं असां अहिड़े मुआशिरे में आहियूं अहिड़े माहौल में अहिड़ी सोसाइटी में रहूं था उते असांखे इहे ॻाल्हियूं मालूम नथियूं थियनि त उन्हनि माण्हुनि जे लाइ हीअ आयत सबूरी जेकॾहिं पढ़िजे ऐं इहा रब खां दुआ घुरिजे त अलाह तबारक व ताला हिदायत जूं राहूं खोले छॾियूं हक़ीक़त में हिन आयत सबूरी ते जेकॾहिं नज़र विझे थी त इहा आयत उन असहाब कहफ़ जे बयान में आहे जेके पंहिंजे
शाही ख़ानदान खां जुदा थी करे अलॻि अलॻि थी करे हिकिड़ी जॻह ते वञी वेठा। पोइ हुननि रब खां दुआ घुरी, अलाह तबारक व ताला उन्हनि जी दुआ क़बूल फ़रमाई। जेकॾहिं वाक़ई असां बि कंहिं अहिड़े माहौल में आहियूं त पोइ पंहिंजे रब खां हिननि लफ़्ज़नि सां दुआ घुरूं, रब्बना आतिना मिन लदुनका रहमा व हय्यि लना मिन अमरिना रशदा। ए असांजा रब, तूं असांखे पंहिंजी महिरबानी ऐं पंहिंजी ख़ासि अता ऐं पंहिंजो एहसान, पंहिंजी रहमत अता फ़रमा, ऐं तूं असांखे पंहिंजी निगरानी में पंहिंजे एहसान सां रहनुमाई करे हिदायत जी राह ते गामज़न कर। असां सभु हिदायत जा मोहताज आहियूं। हिदायत ॾेखारी वेंदी आहे, रस्तो ॾेखारण जा टे तरीक़ा आहिनि। हिकिड़ो ईअं ॿुधाए छॾियईं त फलाणी जॻह ते हलियो वञे, ॿियो आहे वठी करे वेझो वञी ॾस ॾेसि त हीउ दरवाज़ो आहे, हीउ माण्हू हिते मिलंदी। टियों इहो आहे त हथ मां वठी मंज़िल ते पहुचाए हुनखे चए बाबा हीअ तुंहिंजी जॻह आहे। असां सभु मोहताज आहियूं पंहिंजे रब जी अता जा। पंहिंजे रब खां इहा दुआ घुरूं, ऐं इहा जेका असां सूरत फातिहा में दुआ घुरंदा आहियूं न, इहदिना सिरातल मुस्तक़ीम, असांखे सिधी राह ॾेखार, रस्तो उन्हनि माण्हुनि जो जिन ते तो इनाम कयो। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन ते इनाम थियो? उहो वरी बारी ताला ॿी जॻह ते फरमायो, उलाइक लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वशुहदा वस्सालिहीन। बाक़ी जेकॾहिं को माण्हू चए त साईं न हाणे इहा त असांखे ख़बर ई कान्हे का, त पोइ क़यामत जे ॾींहुं अलाह तबारक व ताला फरमाईंदो त इन्हनि खे परे कयो, वबैनहुमा हिजाबन, पोइ हिकिड़ो क़िस्म जो पर्दो थी पवंदो। ऐं बारी ताला इहे सभु हुजतूं पूरियूं करण जे लाइ क़ुर नाज़िल कयो। ऐं जीअं त थोरी देरि पहिरियां साईं तव्हांखे ॿुधायो त क़ुर पाक जी सूरत फ़ुरक़ान जी हीअ आयत आहे, वक़ाल रसूल या रब्बी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। क़यामत जे ॾींहुं अलाह जो रसूल उन्हनि माण्हुनि ते फ़रियादी थींदो। ॾिसो तव्हां असां सभु इन उमीद मां आहियूं त रसूलुल्लाह असांजी सिफ़ारिश कंदा, शफ़ाअत कंदा। लेकिन जेकॾहिं क़ुर चए थो त उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ फ़रियाद कंदा, अलाह जी कोरट में रसूलुल्लाह फ़रियादी थिए, पोइ ॿुधायो त उहो मुजरिम बची सघंदो? जॾहिं क़ुर खे छॾियो, जेके क़ुर खे नथा पढ़नि, त हीअ दावत आहे, दावत इलल क़ुर, अचो क़ुर ॾांहुं। त हीअ आयत सगोरी इनखे तव्हां पाण बि पढ़ो, अलाह खां दुआ घुरो, पंहिंजे बचनि खे बि इहा दुआ सेखारियो, रब्बना आतिना मिन लदुनका रहमा व हय्यि लना मिन अमरिना रशदा। अॻिते बारी ताला इन दुआ जो नतीजो बयानु फरमायो, फज़रबना अला आज़ानिहिम, पोइ असां हिननि खे सुम्हारे छॾियोसीं, पोइ कई साल सुता पिया। वरी अलाह साईं उन्हनि जो ज़िक्र क़ुर पाक में फरमायो। लिहाज़ा हिदायत का ॾुखी कान्हे का, इस्लाम बिल्कुलु आसान रस्तो आहे, इहो असांजो फितरत जो दीन आहे। असांखे अलाह तबारक व ताला अहिड़ो दीन ॾिनो आहे जेको असांजूं तबियतूं इन ते आहिनि। असां हरू भरू दीन खां परे थिया आहियूं, ऐं इन्हनि चकरनि में ही पीर आहिनि, ही मुरीद आहिनि, ही तावीज़ घंटा, इन्हनि चकरनि में पइजी माण्हू पंहिंजी दुनिया आक़िबत, वक़्त जो ज़िया, माल जो ज़िया, इज़तुनि जो ज़िया। छा इहे ख़बरूं असां अख़बारुनि में कोन था पढ़ूं? इहे असांखे नशरियाती इदारा कोन था ॿुधाइनि, फलाणो पीरो उन जेको आहे सो हेतिरनि न्याणियुनि जी इज़तुनि सां खेॾियो, अहिड़ियूं अहिड़ियूं ख़बरूं पवनि थियूं, ऐं जेको आहे सो ॿारनि खे कुही छॾियऊं। पोइ इहे सभु ॻाल्हियूं असां छॾे जेकॾहिं इन्हनि ॾांहुं वञूं ऐं क़ुर खे छॾे ॾियूं, अलाह जी 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ु आहे, निमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो। जीअं साईं ॿुधायो त इहे आयतूं आहिनि क़ुर पाक जूं, सूरत फातिहा ऐं सूरत बक़रा जूं 10 आयतूं आहिनि, सूरत आल इमरान जी आयत आहे, सूरत साफ़ात ऐं सूरत आराफ़, ऐं अहिड़े नमूने सां मुआवज़त आहिनि। हक़ीक़त में क़ुर सॼो नूर आहे, क़ुर सॼो रहमत आहे, क़ुर सॼो बरकत आहे। अचो पंहिंजे रब जे क़ुर ॾांहुं पढ़ो, पंहिंजे रब जे क़ुर खे तर्जुमे सां पढ़ो ऐं पढ़ी ॿुधायो। बल्लिगू अन्नी वलौ आया, ही आयतूं क़ौम ताईं पहुचायो, छो त तव्हां ख़ैर उम्मत आहियो, तव्हां ख़ैर फैलाईंदड़ आहियो। क़ुर खां वधीक ॿियो कहिड़ो ख़ैर थी थो सघे? जेकॾहिं रब साईं असांखां क़ुर जी ख़िदमत वठे त इन खां वधीक ॿी का ख़िदमत कान्हे। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेसत जो मक़सदु रब्बुल आलमीन हिकिड़ी जॻह ते न, क़ुर पाक जे मुतादिद जॻहुनि ते बयानु फरमायो आहे। हीअ सूरत बक़रा जी आयत आहे, रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम। क़ुर पढ़ी करे ॿुधाए, माना क़ुर सही तलफ़ुज़ इहो थिए, इहो बि ज़रूरी आहे। उन खां पोइ क़ुर सेखारे, माना उन जा तर्जुमो, उन जा मक़ासिद ऐं उन जा मतालिब, ऐं उन खां पोइ तज़कियो, यानी क़ुर ते अमली ज़िंदगी ते ढाले। ऐं इहो आहे पैगम्बर इस्लाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेसत जो मक़सदु। पोइ जेकॾहिं असां बि इन ई कम खे वठंदासीं त साईं जन फरमायो, ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम,
तव्हां में मुंहिंजी उम्मत में सभ खां भले में भला उहे माण्हू आहिनि जेके क़ुर सिखनि ऐं सेखारनि। अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु प्रोग्राम जी पुॼाणी इन्हनि लफ़्ज़नि सां था कयूं। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाह माशाअल्लाह साईं। त इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसो त ही असां तव्हां ॾे क़ुर ऐं हदीस चिटो इन जे अंदरि रही ऐं तव्हांखे ही असीं ॿुधायूं पिया था। इन्हनि खां वधीक का सही सोर्स ऑफ इंफॉर्मेशन आहे कोन। जेकॾहिं मां सही हदीस ऐं क़ुर खे सम्झी उन ते अमल कयां थो न त अलाह वटि मुंहिंजो इहा हुजत रहंदी। पर जेकॾहिं मां कंहिंजो किताबु पढ़ियो ऐं सुभाणे हुन किताब जे करे ग़लती मूंखां थी वई त मां इहो उज़ुर कोन पेश कंदुसि किताब मूंखां ग़लति हो। अलाह चवंदो क़ुर में चवंदो मूं तव्हांखे अॻु बि वाइदो वरितो हो त तव्हां कंहिं ते हणंदव कोन, ज़िमेदार तव्हां पाण आहियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे असांजो वक़्तु ख़तमु थियो आहे। हीउ प्रोग्राम राति जो 1 बजे रिपीट थिए थो ऐं ॾींहं जो वरी सुबुह जे ॾींहं जो 12 बजे 10 खां 12 ताईं रिपीट थिए थो। ऐं उनखां अलावा ही तव्हांजो जेको सो यूट्यूब ते बि अपलोड थी थो वञे पार्ट 1 ऐं पार्ट 2 करे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।